खैरपुर मां ख़बर ईंदा हलूं त खैरपुर भरिसां इरिगेशन खाते मीरवा मां निकिरंदड़ पिटणी माइनर बूजी शाख ऐं ॿियनि सभिनी आबादगारनि खे गुज़ारिश थी कजे त पिटणी माइनर खे दारोगी अब्दुल नबी जागीरानी ऐं इंजीनियर पारां हिकु पधिराई जारी कंदे ॼाणायो आहे त कुदरती तौर ते पाणी जी शदीद खोट सबबि सिंधु दरिया यानी सॼी सिंध में पाणी जी खोट आहे। इन करे पिटणी माइनर जी सभिनी आबादगारनि खे इतला थो ॾिजे त मौजूदा पाणी जी शदीद खोट खे मद्देनज़र में रखंदे फ़सुल जी ख़रीफ़ मां 2022 सोचे समझी करे पोखीन ॿी सूरत में इरिगेशन खातो ज़िम्मेवार न हूंदो ऐं कंहिं बि आबादगार जो फ़सुल ख़रीफ़ 2022 जो नुक़सान थियण में खाते जी ज़िम्मेवारी न रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।